नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त हुकूमत वॾियुनि सनअतनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क जी मुआशी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ सरहदी वारनि खे अॻिते अचणु घुरिजे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुकूमती मुआशी टीम खे ख़िताब कंदे चयो त महांगाई ते ज़ाब्ते लाइ नह चोटी जो ज़ोर लॻाईंदासीं। हुन चयो त इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर जल्द ॾुखियाईनि मां निकिरी वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कोशिश आहे त अवाम खे घणे खां घणो रिलीफ ॾियूं। अवाम खे ख़्वाब न ॾेखारिया, हाणे कमु करणो आहे। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणो हो त मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ अहम फ़ैसिला कया। हुन चयो त एटमी ताक़त हुजण जे बावजूदि मुआशी तौर असीं कमज़ोर आहियूं। मुआशी हालतुनि खे बहितर बनाइण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान जे दौर में मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो। हुन चयो त हाणे सियासत न पर रियासत बचाइण जो वक़्तु आहे। अवाम हुकूमत जो साथ ॾे, उम्मीद त कामयाब थींदासीं। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे रवियर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त हुकूमत वॾियुनि सनअतुनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क जी मुआशी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ सरहदी वारनि खे अॻिते अचणु घुरिजे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुकूमती मुआशी टीम खे ख़िताब कंदे चयो त महांगाई ते ज़ाब्ते लाइ नह चोटी जो ज़ोर लॻाईंदासीं। हुन चयो त इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर जल्द ॾुखियाईनि मां निकिरी वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कोशिश आहे त अवाम खे घणे खां घणो रिलीफ ॾियूं। अवाम खे ख़्वाब न ॾेखारिबा, हाणे कमु करणो आहे। शहबाज शरीफ़ जो चवणो हो त मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ अहम फ़ैसिला कया आहिनि।